वो आस्ते छोरी आस्ते सॼो घर खणी धूड़ कयो अथई। आस्ते बुहारी दे। अरे अम्मा इन्हनि बुधनि खे खुलण जी कहिड़ी ज़रूरत हुई? अम्मा हिन वो चोलो पई थी ॻोल्हियां, पुराणो सुराणो को मिली वञे त का चती हणी पाए वठां। अम्मा ॾिस हिते मुंहिंजे लाइ बि को चोलो हथ अची वञे त ॾिसी ॾे। ऐं शहर मां मामा किन किचिरो मेड़े खणी आयो आहे। हिन में कहिड़ा नवां कपिड़ा अॼु तुंहिंजे लाइ ॻोल्हियां वेठी। अम्मा ॾिस मतां को चोलो मिली वञे ई। खेरी थिए थी खेरी लिका त करई न ख्वार। ऐं माई ढकणी छा थी पई हिन बाचके में ढकी? माई खेरी जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त ढकणी में पई थी ढके, पर आवा ऐब तूं छो थी पई फरोड़ी? छॾ हिन ॻाल्हियुनि खे, तूं पंहिंजी ॻाल्हि कर। ख़ैर में अचणु थियो आहे। ईअं खणी पंहिंजा बाचका लिकाया अथई ॼण इन्हनि में को सोन पियल आहे। मां खणी वेंदसि। सम कॾे मुंहिंजा मालिक हिन माईअ खे सम कॾे। अजायो वते थी रुगो परावा ऐब फलोड़ींदी। माई ढकणी गिला जो गांगो त तूं आई तूं, पर इल्ज़ाम मूं वठां। मामी खैरी ख़ैर घुर जे तूं ऐं अम्मा पाण में अटकी पओ वो सॼो वेड़ो तव्हांखे छॾाइण जे लाइ ईंदो, पोइ बि छॾाए कोन सघंदो। ख़ैर थोड़ो ई कोन थो लॻे। जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त वो ढकणी छो न ढके? खेरी अजाई कंदी ख्वार। अम्मा मामीअ खे पाटी अटे ई खणी ॾेसि। हा अम्मा 2-3 लप ॾियांसि थी। पाटी त तुंहिंजो भाउ खाई वेंदो हो तूं, असां छा खाईंदासीं? ऐं अम्मा 2-3 लपूं हिन में सरस विधियो विझजाए। हा वठ अम्मा अटे लप ॾीस करीस अछो मुंहुं। आया हली जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके? बुख था मरनि। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।